दी सुप्रियर मॉडल स्कूल आदलपुर के प्रिंसिपल सदाम हुसैन कलवड़ की निगरानी में साइंसी मेलो मुनक़द कियो वियो। साइंसी मेले जो इफ्तिताह म्युनिसिपल कमेटी के चेयरमैन जाम आसिफ रज़ाक दारे जे कयो। साइंसी मेले में म्युनिसिपल कमेटी के चेयरमैन जाम आसिफ रज़ाक दारे जो वाइस चेयरमैन टाउन कमेटी आदलपुर अब्दुल गफार कलवड़ो, सहाफ़िन में सीनियर सहाफ़ी माजिद अली कलवड़ो, तोकीर सुमरो, मुख्तार अली शेख, समीर अबड़ो, उस्ताद उबैदुल्लाह कलवड़ो, उस्ताद आजम दारेजो, उस्ताद सिराज कलवड़ो ऐं आदलपुर समेत सरकारी स्कूलन तोड़े प्राइवेट स्कूलन के शागिर्दन ऐं शागिर्दाणिन शिरकत कई। साइंसी मेले में दी सुपीरियर मॉडल स्कूल के शागिर्दन ऐं शागिर्दाणिन मुख्तलिफ प्रोजेक्ट ठाहे खणी आया जेके ॾिसण वटा हुआ। इन मौके ते शरीक मेहमाननि तोड़े शागिर्दनि ऐं शागिर्दाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हितां इंशाल्लाह जेके भी ॿार आहिनि वञी करे कंहिं वॾनि उहिदनि ते पहुचंदा, इंशाल्लाह आदलपुर ऐं घोटकी जो नालो रोशन थींदो। ये जेके स्कूली प्रोग्राम नी प्राइवेट स्कूल में था, छा तव्हां चाहियो था त अहिड़ा प्रोग्राम सरकारी स्कूल में भी थियणु खपनि? हा बिल्कुलु थियणु खपेनि। वक़्त जे हिसाब सां गॾु हलणु खपे पूरे मुल्क खे, पंहिंजे घोटकी खे। ऐं जीअं दौर चेंज थींदो वञे थो, इंटरनेट जो दौर आहे, रोबोटिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस, वक़्त सां गॾु हलणु खपे सभिनि खे। टाइम न्यूज़ तव्हांजो ॾाढो तहे दिलि सां मां शुक्रिया अदा कंदो, हर दफ़े वांगुरु तव्हां हिन वक़्त असां सां गॾु आहियो। अल्हम्दुलिल्लाह साइंस एग्ज़िबिशन, सुपीरियर साइंस एग्ज़िबिशन नाले सां हे हली रहियो आहे। असां पंहिंजी टीम सां गॾु कोशिशि कंदा आहियूं, हर दफ़े वांगुरु तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो। हिन दफ़े कुझु नओं हुयो साइंस एग्ज़िबिशन में, ॿारनि नवां ई कुझु प्रोजेक्ट्स पाण मॉडल्स ठाहे करे पेश कयो आहे। टैलेंट ॿारनि पंहिंजो ज़ाहिर कयो आहे ऐं पंहिंजे तरफ़ां कोशिशि कयूं था। ऐं पुठिते पयल ॻोठ आहे असांजो, जेके सहूलियतुनि खां महरूम आहे। असां वटि काफ़ी सारियूं शयूं न आहिनि जेके प्रोवाइड हुजणु घुरिजनि ॿारनि खे सुठी लेवल ते वञण लाइ। पोइ पंहिंजे तरफ़ां कोशिशि कयूं था इहो एटलीस्ट ॿारनि में अहसास कमतरी न अचे त वॾनि शहरनि में ॿारनि खे अलाए कहिड़ी क़िस्म जी सहूलियतूं हूंदियूं आहिनि। असांजे तरफ़ां 100% ॿारनि खे मिलियल आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जेको ॿारु ॻाल्हाए थो, टैलेंट ज़ाहिर करे थो, इहो बिल्कुलु असां बि वॾनि शहरनि में कमु कयो आहे स्कूल्स में। ऐं पंहिंजा ॿार कंहिं वॾे शहर जे ॿारनि खां घटि न आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रहमान रहीम। मां हमेशह जेका आहे सुपीरियर स्कूल जे प्रोग्राम्स में शिरकत कई आहे ऐं पर्सनली जेको मां सदाम हुसैन जी महिनत मां इम्प्रेस आहियां। हीअ तमामु महिनती आहे ऐं इहो बि महसूसु थिए थो त वसाइल जी हिन वटि तमामु खोट आहे, जंहिंजे करे शायदि जेका आहे उहो जेको कुझु करणु चाहे थो उहो नथो करे सघे। पर बहरहाल हुनजी महिनत खे सलाम आहे। हिकिड़े आदलपुर जहिड़े नंढे शहर में, नंढे ॻोठ में हिकिड़ो इदारो बि हलाए थो ऐं उनखां इदारो हलाए नथो बल्कि मां सम्झां थो वॾी हिकिड़ी जफ़ाकशी सां कमु करे थो ऐं मां हुनखे हिन महिनत ते सलाम पेश कयां थो। हीउ प्रोग्राम तमामु ज़बरदस्तु आहे ॿारनि जे लाइ। हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में अहिड़ा प्रोग्राम मां सम्झां थो हर महीने में हर स्कूल में थियणु घुरिजनि। महिरबानी। ऐं अॼु असीं सुपीरियर स्कूल तरफ़ां शानदार साइंसी जेको ई लॻियल आहे मेलो, उन में असीं आया आहियूं। ॿारनि जी नंढी नंढी कोशिशूं, नंढियूं नंढियूं काविशूं तमामु बहितरीनु, तमामु साराह जोॻियूं आहिनि। ऐं असांखे ख़ुशी थी आहे त हिकु नंढे शहर आदलपुर में हेॾो वॾो मेलो लॻाइणु, इहो असां उस्तादनि खे जस पेश कयूं था ऐं नंढनि ॿारनि खे बि असां सलाम पेश कयूं था त नंढी नंढी कावश खे एॾो वॾो जेको आहे उजागर करणु, इहा वॾी ॻाल्हि आहे। ॾाढी ख़ुशी थी असांखे अहिड़ा प्रोग्राम ॾिसी करे पंहिंजे आदिलपुर शहर में। हालांकि अहिड़ा प्रोग्राम जेके असां अमूमन वॾनि शहरनि में ॾिसंदा आहियूं, ख़ासि करे एंगरो वारा कंदा आहिनि, कराची में थींदा आहिनि, पर अहिड़ा ई प्रोग्राम असांजे जेकॾहिं आदिलपुर में थियनि ऐं ॿारनि खे हिकिड़े पंहिंजे टैलेंट ज़ाहिर करण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे। साईं सदाम हुसैन कलवड़ खे ऐं सुपीरियर जी सॼी टीम खे जेको आहे त जसो हुजे, साईं वारनि खे मुबारक हुजनि। अहिड़ो सुठो प्रोग्राम कयो अथऊं ऐं ॿारनि जी टैलेंट खे ज़ाहिर कयो अथऊं। ऐं अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि उहे ॿारनि जी पढ़ाई खे इनहेंस कंदा आहिनि, वधाईंदा आहिनि। ऐं अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि असांजे बना इलाइक़े में इहा थींदा रहनि, जीअं असां जीअं जेके ॿार आहिनि उहे पंहिंजी तालीम खे उजागर कनि। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त असां उस्ताद सदाम मोहम्मद कलवड़ साहिबु, जंहिं एतिरी महिनत सां जेको असांजे हिकिड़े आदलपुर शहर में अहिड़ो साइंस एग्ज़िबिशन जेको प्रोग्राम आहे उहो मुक़ररु कयो आहे। ऐं मां चवां थो अहिड़ा प्रोग्राम गवर्नमेंट स्कूल जेके आहिनि उनमें थियणु घुरिजनि। ठीकु आहे, हीअ सिर्फ़ु जेको साईं जी कोशिशि वरिती आहे, इहा कोशिशि तमामु बहितरीनु आहे ऐं असां इहो दावे सां चवंदासीं त असांजे आदलपुर शहर जो उस्ताद सदाम मोहम्मद कलवड़ साहिबु फ़ख़ुरु आहे, असांजे लाइ फ़ख़ुरु आहे उस्ताद सदाम मोहम्मद कलवड़ साहिबु। युसरा सलेमान कलवड़ मां द सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर में ॻाल्हाए रही आहियां। जिते हाणे साइंस एग्ज़िबिशन थी रहियो आहे, जंहिंमें खोड़ सारनि ॿारनि खोड़ सारा प्रोजेक्ट्स आतानी ऐं उहे पाण बि तयारी करे रहिया आहिनि। त जीअं असां
खोड़ सारी इंफॉर्मेशन गेस्ट जेके अचनि था उन्हनि खे ॾियूं ऐं इहो जेको साइंस एग्ज़िबिशन आहे इन जे करे खोड़नि सारनि ॿारनि खे जेके गेस्ट अचनि था या जंहिं तयारी कई आहे उन्हनि खे खोड़ सारी इंफॉर्मेशन मिली आहे। असां चाहियूं था त इहो अॻिते बि थींदा रहनि तोड़े गवर्नमेंट में तोड़े प्राइवेट स्कूल्स में जीअं असांजी इंफॉर्मेशन वधी सघे ऐं खोड़ सारा जेके नी ॿार जेके नी उहे कामयाबु थी सघनि। हाणे मां अॼु जीअं DNA स्ट्रक्चर ठाही आहे ईअं खोड़ सारनि ॿारनि खोड़ सारा ठाता नी जीअं नयूं शयूं ड्राफ्ट कयूं नी कंहिं वरी जेके नी स्ट्रक्चर्स ठातो नी के बायो जा फिजिक्स जा या कुझु बि ईअं इंफॉर्मेशन असांजी वधे थी त असां अॻिते बि वधी सघंदासीं। आयल महिमाननि शागिर्दनि ऐं शागिर्दाननि चवणो हो त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं ॿारनि में ज़हनी सलाहियतूं पैदा कनि थियूं। वेद वाद सां गॾु ॿारनि में टैलेंट पैदा थिए थो। अहिड़ा प्रोग्राम इदारनि में थियणु घुर्जनि। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़, आदलपुर।